डिजिटल दौर में जिते सिनेमा घर ज़वाल पज़ीर थी विया आहिनि, उते सिंध जा नौजवान हिकु अहिड़ी मूवमेंट, हिकिड़ी अहिड़ी मुहिम खे जनमु ॾियनि पिया ऐं समाज में हिन वक़्तु सभ खां वॾो जेको प्रॉब्लम आहे मंशियात जो, उन मंशियात में अवेयरनेस कैंपेन हिकु फ़िल्म ज़रिए, प्रोडक्शन ज़रिए कीअं करणु चाहिनि था। असां सां गॾु दोस्त मौजूदु आहिनि जिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट कया आहिनि ऐं समाज लाइ बहितरीनु कमु कया आहिनि। राशिद शाह फताही ऐं मोहम्मद अली कुंभर सदाईं समाज लाइ पाण पतोड़ींदा रहनि था। अॼु असांजी ऑफिस में कई आहिनि, उन प्रोजेक्ट जे हवाले सां साणनि ॻाल्हि ॿोल कबी त हिन मुंझियल माहौल में जिते मंशियात में पुलिस ऐं इदारा पाण मुलवस हुजनि, उहे हिकु प्रोजेक्ट जे ज़रिए अवेयरनेस कैंपेन कीअं हलाईंदा, इहे चैलेंजिस उनखे कीअं फेस करण जो जेको प्लान आहे उन्हनि कीअं जोड़ियो आहे। पहिरियां ॿुधाईंदो हलां त असां जेको प्रोजेक्ट कयूं पिया, इन जी जोड़ जेका असां काफ़ी टाइम खां कयूं पिया। मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि ते जॾहिं शुरूआत हुई असांजी, असांजा जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि ते काफ़ी दोस्त हूंदा हुया। उन्हनि सां पोइ मुंहिंजो वक़्तनि ब वक़्तनि कचहरी थींदी रहंदी हुई। उन्हनि सां इहा ई कचहरी थींदी हुई। पहिरीं ॻाल्हि त इहा कचहरी थींदी त असांजी सिंधी फिल्मुनि जी जेको आहे सिनेमा ते वापसी छो नथी थिए, सिंधी फिल्मूं सिनेमाउनि ते छो नथियूं हलनि। सही। जॾहिं त असांजी सिंध में ख़ासि करे ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि पंजाबी ॿोली आहे, उर्दू ॿोली आहे, इवन जेकी असांजी हिंदुस्तान जी फिल्मूं अचनि थियूं, इंडियन फिल्मूं अचनि थियूं, मद्रासी फिल्मूं अचनि थियूं, उहे बि असांजी सिनेमाउनि ते हलनि थियूं, त असांजी सिंधी फिल्म छो न। पहिरियों त उन ते असां जेको आहे वर्क कयोसीं काफ़ी दोस्तनि सां, ॿी बि संगत हुई असांजी। उन खां अलावा शुरूअ खां वठी मोहम्मद अली असां सां गॾु चैनल ते गॾु रहिया आहियूं, तव्हां बि असां सां गॾु रहिया आहियो चैनल ते, काफ़ी चैनलनि ते, सिंधी चैनलनि ते गॾु कमु कयोसीं। त मोहम्मद अली असां शुरूअ खां वठी गॾु आहियूं हिन हवाले सां। उन खां पोइ जोड़ो जेका कईसीं त पहिरीं ॻाल्हि त असांखे सिंधी फिल्मुनि जी सिनेमा ते वापसी छो नथी मिले। पोइ कुझु दोस्तनि सां, सेंसर बोर्ड जे जेके रिलेटेड माण्हू आहिनि, सेंसर बोर्ड सां, उन्हनि सां असां जेको आहे राब्ता कयासीं, मुलाक़ातूं कयूंसीं। उहो असांखे ख़बर पई त सिंधी फिल्मुनि खे माना सिनेमा ते छो नथो स्पेस मिले। हिकु त उनजी स्टोरी सुठी न हुजणु, उन खां पोइ जेकॾहिं स्टोरी आहे त उन जी जेको आहे उहा रेंज न आहे, जेकी असांजा डायरेक्टर्स ठाहिनि था या जेके असांजा अदाकार आहिनि उन्हनि जी उहा लेवल न आहे, लवाज़मात पूरियूं नथियूं थियनि। उन जे करे असांजी फिल्म खे माना सिनेमा ते स्पेस कोन्हे कोई बि। असां कोशिशि कईसीं त बाबा सिनेमा ते स्पेस कीअं वठूं। पोइ रुझान ॾिठोसीं त हिन वक़्तु छा थो हले। पहिरीं त असां माना ॾिठोसीं त इशूज़ कहिड़ा आहिनि, ख़ासि करे करंट इशू जेको आहे हिन वक़्तु करंट इशू हले थो। आम शहर हुजनि, नंढा वॾा, या स्कूल हुजनि, कॉलेजिस हुजनि, यूनिवर्सिटीज़ हुजनि, उन्हनि में तव्हांखे ख़बर हूंदी, आम माण्हूअ खे बि ख़बर आहे। पाण त मीडिया जा माण्हू आहियूं, असांखे त वधीक ख़बर आहे, पर आम माण्हूअ खे ख़बर आहे त ख़ासि करे जेका आइस जी वबा आहे उहा इदारनि में, तालीमी इदारनि में घणी फैलियल आहे। आम त आहे पर तालीमी इदारनि में तमामु घणी आहे। उन ते असां वर्क कयोसीं त बाबा पहिरियों त इन इशूअ खे खणूं, त इन खे असां भला कहिड़े नमूने सां भला थोरो घणो असां इन स्टोरी जेकॾहिं असां आणियूं था त अवेयरनेस मिलंदी, माण्हुनि खे ख़बर पवंदी त हिन वबा मां केतिरा जेका ख़तरा आहिनि या उन जी रोकथाम कीअं कजे, इहा शइ हिकु त ॾेखारियूं। प्लस में असांजी जेको आहे वापसी कीअं थिए, उहा असां स्टोरी लिखीसीं। स्टोरी कहिड़े क़िस्म जी हुजे, वरी अचूं था उन ते, वरी उन ते बि असां माना काफ़ी वर्क कयोसीं। 7 साल थी विया आहिनि असांखे हिन जेको आहे कम खे सहेड़ण में। पोइ इहो ई असांखे थियो त जेकॾहिं तव्हां फिल्म ठाहियो था, हिकु त नवाण ॾियो, नवाण कहिड़ी ॾियो, हिकु त फाइट एक्शन ॾियो, जीअं अॼुकल्ह इंडियन मद्रासी तमिल टाइप हले थो, हिकु त उहो ॾियो। प्लस में स्टोरी सुठी लिखो, ख़ासि करे स्टोरी जेके सिंधी लफ़्ज़ आहिनि, असांजी सिंधी मीडिया में या सिंधी दोस्त जेके असांजा अदाकार हुजनि, होस्ट हुजनि, जेके बि चैनलनि ते हुजनि, या आम जेकी अॼुकल्ह पॉडकास्ट हलनि था या यूट्यूब चैनलनि ते जेकी ॻाल्हाइनि था, उन्हनि जी सिंधी सुठी कोन्हे। पहिरियों असां तरजीह ॾिनीसीं त सिंधी जेका असांजा डायलॉग्स आहिनि उहे प्रॉपर सिंधी हुजनि। अच्छा, तव्हां एग्ज़ाम्पल तव्हां हिकिड़ो स्क्रिप्ट बहितरीनु पेश कयो था, ठीकु आहे, सब्जेक्टली उन शयुनि खे तव्हां प्रमोट बि कयो था, उनखे फिल्मायो था, उनखे एनिमेशन, ग्राफिक्स जेके लवाज़मात आहिनि हिकिड़े सिनेमा जूं उहो मुकमल कयो था। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन पूरे प्रोसेस में करोड़नि जी बजट थी खपे। किथे
फील्ड जो कमु आहे, लोकेशन्स आहिनि, ज़ाहिर आहे हिन जेकॾहिं का समाजी सब्जेक्ट खणो था पिया उनमें प्रॉब्लम्स थींदा, उन्हनि खे फेस करण लाइ कहिड़ी हिकमत अमली तव्हां जोड़ी आहे? पहिरियों त चऊं असां जेको आहे ख़ासि करे फाइनेंस ते पुछियो फाइनेंस जो काफ़ी कोशिशि कई ते असांखे फाइनेंस किथां थिए, पर एतिरो टाइम ॾियण जे बावजूदि एतिरो वर्क करण जे बावजूदि असांखे किथां फाइनेंस न थियो। पोइ कुझु असां पाण बज़ाते ख़ुदि मां फाइनेंस माना पंहिंजो लॻायो ऐं प्लस में जिते खुटूं पिया त उते वधि में वधि दोस्तनि खां इहो वठूं पिया त असांखे बाबा कन्वेंस ॾियो फ्री ऑफ कास्ट, लोकेशन ॾियो असांखे फ्री ऑफ कास्ट, फूड ॾियो असांखे फ्री ऑफ कास्ट। इहे टे शयूं, हाणे इहे जॾहिं टे शयूं असांजूं मुकमिल थियूं त असांजो थोरो घणो बजट लूज़ थियो, माना हेठि आयो, असांजो घटियो बजट। त इन सां ईअं असां माना जेको आहे सिलसिले खे हलायोसीं। पोइ असां अहिड़ियुनि जायुनि ते असां रिकॉर्डिंग रखीसीं जिते असांजा दोस्तनि खे बि इहो चयो, जेकी बि मां दोस्त खयां, ख़ासि करे टिकटॉकर खयां। तव्हां हिकु फिल्म ठाहे बि वञो था त इहा तसलसल जेको आहे उहो कीअं बरक़रार रखंदो, छा प्लानिंग आहे? दोस्तनि सुठो सहकार कयो असां सां, जेकी दोस्त मां तव्हांखे ॿुधाए बि यूट्यूब वग़ैरह, उन खां अलावा जेकी चैनल ते दोस्त कमु करनि था नाला खणी वियुमि मां उन्हनि जा, ऐं टिकटॉकर जेके आहिनि उन्हनि जा नाला खणी वियुमि, उन्हनि सहकार कयो सुठो। असांजी जिते जिते रिकॉर्डिंग हुई जिते जेको आहे दोस्त पहुचनि पिया, कुझु कैमरा जो लाइटिंग्स जो इहो बंदोबस्तु असां कयोसीं। हाणे अचूं असां जेको सहकार करण जी, पहिरीं असां शुरूअ में कोशिशि कई हुईसीं त कुझु दोस्तनि खां सहकार वठूं, पर जॾहिं असां कुझु दोस्तनि सां मुलाक़ात कईसीं, चंद दोस्तनि सां, आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि दोस्तनि सां, ऐं तमामु गहराइप ऐं सुठी लेवल ते हुजण वारा माण्हू, पर उन्हनि जो माना मोट ॾिसूं पिया असांखे निस्बत न पई मिले। त पोइ असां चयोसीं त न, इहा असांजी माना बजाए असांखे मोट मिलण जी इंसल्ट थी थिए। अच्छा, पोइ उते असां इन खे बि ब्रेक ॾिनोसीं। पोइ असां पाण में इहा जोड़ जक करे, मोहम्मद अली, असां, कुझु ॿी संगत जेकी आहिनि, कुझु लाड़काणे जा, कुझु खैरपुर मीरस जा दोस्त पाण में, पोइ इहो सिलसिले खे हलायोसीं। छो जो इलाही टाइम गुज़री वियो हुयो, दोस्तनि सां ॻाल्हियूं पिया कयूं, सभु चवनि पिया हवालनि जी। असां चयोसीं भला स्टार्ट वठूं, सही, जेतिरी सघा आहे उनजो स्टार्ट वठूं। पोइ असां वटि जेतिरी पंहिंजी फाइनेंस हुई ओतिरो असां स्टार्ट वठी छॾियोसीं। उन खां पोइ असां चयोसीं त हाणे स्टार्ट त वरितो आहे, हाणे छा कयूं? पोइ असां इहा कोशिशि कईसीं त भला हाणे हिन खे सोशल मीडिया जे थ्रू थोरो असां माना कम खे हलायूं त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त बाबा हीअ नई शइ अचे थी। अच्छा, उन खां पोइ सोशल मीडिया ते हलायोसीं, कुझु चैनलनि साथ ॾिनो असांखे, कुझु चैनलनि कवरेज ॾिनी। जॾहिं इहा शइ असांजी सोशल मीडिया ते हली, हिकु ॿ सिंधी चैनलनि ते असांजा दोस्त आया, जेकी सहाफ़ी दोस्त आया आहिनि, उहे असांजा कवरेज ॾियण आया, असांजो प्रोग्राम जेको आहे उहो स्टोरी ठाहिण आया हुया। असां खां उते सवाल बवाल कनि। जॾहिं उहा स्टोरी हली, हिकिड़े चैनल तां असांखे ख़बर पई त हीअ असांजी जॾहिं फाइट बाइट थोरा सीन आहिनि, असांजी फाइट जो वरी स्टाइल ई चेंज आहे, इंडियन स्टाइल आहे, त हुननि उहा बि कवरेज कई। त उहे जॾहिं असांजी माना माण्हुनि ॾिठी, हिकिड़े ॾींहं में 1K व्यूअरशिप मिली उन चैनल खे, हिकिड़े ॾींहं में 1 मिलियन 1K। 1K। अच्छा, छो जो असांजो हा, माना राति जो हलियो हुयो, हा, ॿिए ॾींहं ते माना राति खां पोइ 11 खां पोइ जो ख़बर अथव, असांजी ख़ासि करे उत्तर साइड ते माना माण्हू घटि ॾिसंदा आहिनि चैनल। ॿियो सिंधी चैनल घटि थो ॾिठो वञे अच्छा। हिन वक़्तु। मोहम्मद अली कुंबर सां ॻाल्हाईंदा। मोहम्मद, तव्हांजो छा किरदारु आहे? हिन प्रोजेक्ट खे असां मुसलसल तक़रीबन मुख़्तलिफ़ टाइमनि ते डिस्कस कंदा रहिया आहियूं ऐं इन ते कमु कंदा पिया अचूं 7 सालनि खां। ऐं फाइनेंशियली त लाज़मी असीं स्ट्रॉन्ग कोन आहियूं, सही, पर असांजी सोच इहा आहे त हिन मुआशिरे मां इन शइ खे ख़तमु कजे, त जीअं जेका ईंदड़ नसल आहे उहा असांजी ईंदड़ नसल हिकिड़े सुठे रस्ते ते अचे। जेके तव्हां जूं लाइब्रेरीज़ हुजनि सुठियूं सिंध में ॾिसो न हुन जे बराबरि लाइब्रेरीज़ तव्हांखे कुझु चंद शहर आहिनि जेके हैदराबाद थियो, लाड़काणो या कराची उते आहिनि, पर नंढनि शहरनि में या ॻोठनि में लाइब्रेरियूं न आहिनि। उहो हुजनि त ॿार वरी हिन तालीम जे तरफ़ अचनि। ऐं जेको तालीमी इदारनि में मंशा दाइस मुख़्तलिफ़ जेके आहिनि इहे तमामु वधी विया आहिनि। ऐं हिन फिल्म में मुंहिंजो रोल यकीनन उहो आहे मेन जेको आहे विलन जो रोल आहे। ऐं हिन में जेको आहे आउं एज़ अ मैन विलन आहियां। कालू कालिया नालो आहे, जेको मंशा जो वॾो डीलर हूंदो आहे। ऐं उहो जेको आहे हिन में उनखे ख़तमु करण जे लाइ उन खे पोइ हिकिड़ो। अच्छा, पोइ फिल्म जो माना कोई सीन तव्हां फिल्मायो बि आहे जंहिंमें कालू कालिया जेको आहे ठीक कंदो, जेको डायलॉग हुजे? हा, फिल्म जो जेको आहे उहो असां रिकॉर्डिंग कई आहे
उन जे जेको आहे न उहो सीन ॾेखारिया आहिनि ऐं हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो बदमाश टाइप जीअं हूंदो आहे उनजो जेको आहे ख़तरनाक हिकिड़े क़िस्म जो रोल हूंदो आहे जीअं इंडियन मूवीज़ में हूंदो आहे इन ई तर्ज़ जो हिकिड़ी जीप आहे जंहिं मथे बानट ते वेही करे चश्मो लॻाए मतिलबु शहर आहे हिकिड़ो उन जे अंदरि ई एंट्री पियो पंहिंजी ॾेखारे माण्हुनि खे ख़बर पए थी हिकिड़ो जेको आहे उहो बदमाश अचे पियो ऐं उन ते दाॿो थिए शहर ते माण्हू डिॼनि हिकिड़ो ख़ौफ़ हिरास पैदा थिए उहो सीन जो उनमें आहे ऐं डायलॉग हिकिड़ो मूंखे यादि आहे हिन में इकरा अली मेन हीरोइन आहे उहा जेका आहे साईं असांजो राशिद शाह मेन हीरो आहे उन में त उहो सीन थिए थो हुते साईं राशिद शाह खे मतिलबु कि मुंहिंजा जेके माण्हू आहिनि उहे खणी था अचनि ऐं इकरा अली जे बि पोयां गुंडा लॻनि था उहो सिधो पंहिंजी पनाह वठण जे लाइ हू मुंहिंजे ई मतिलबु कि जिते हिन खे मारे खणी ईंदा आहिनि हू पनाह वठण जे लाइ भॼंदी आहे ऐं इतफ़ाक़ थींदो आहे उन ई जॻह ते ईंदी आहे जिते असां ऑलरेडी मौजूदु हूंदा आहियूं ऐं पोइ साईं अॻियां ई ॿधो पियो हूंदो आहे ऐं पोइ हुते सीन हूंदो आहे त हुनखे आउं चवंदो आहियां इकरा अली जे ॿाह में हथु विझी चवंदो आउं बि हिन खे वठी थो वञा ऐं हिन सां अहिड़ो असरु कंदुसि जेको सॼी दुनिया ॾिसंदी ऐं तव्हां जेको हिन जो जेको सरफ़िरो आशिक़ आहे न इन खे आसमान तरफ़ रवानो कयो ऐं इहो पोइ हिकिड़ो मुख़्तलिफ़ सीन्स जेके आहिनि असां रिकॉर्ड कया आहिनि ऐं मज़े जी ॻाल्हि रिकॉर्डिंग फाइट सीन दौरान साईं राशिद शाह जेको आहे न उहो ज़ख़्मी बि थी वियो साईं जो कुल्लो लही वियो जिन करे असांखे डिले बि थियो आहे एतिरो उन जे करे बि साईं जॾहिं हुनजो कुल्लो ठीकु थिए हाणे माशाल्लाह चवे थो सही थी वियो आहे ऐं इनशाला वरी जल्दी रिकॉर्डिंग कंदासीं। तव्हां हिकिड़ो सुवालु कयो सवेर फाइनेंस जे हवाले सां या जेकी इदारा आहिनि गवर्नमेंट जो इदारो आहे अॼुकल्ह हले थो डायरेक्टर फिल्म्स उन हवाले सां जेको आहे जॾहिं असांजी ही सोशल मीडिया ते या चैनलनि ते जॾहिं ही असांजो सिलसिलो हलियो हुयो एडवर्टाइज़ थी सम्झो इहो करे असांजी त उन खां पोइ जेको आहे कंहिं दोस्त जे थ्रू असांजी पंहिंजे चैनल ते को दोस्त हूंदो हुयो मूं वटि प्रोग्राम कंदो हुयो चैनल ते उहो वरी अॼुकल्ह पॉडकास्ट वग़ैरह करे थो उन मूंखे कंहिं उन में एड कयो हुयो पंहिंजो असांजो दोस्त आहे शाकिर अली सो उन एड कयो हुयो ग्रुप में हिकिड़ो ग्रुप आहे जेको पाकिस्तान रेडियो जी जेको फील्ड जे माण्हुनि जो सॼनि जो आहे उन में जेकी गवर्नमेंट इदारे जा माण्हू आहिनि जीअं डायरेक्टर फिल्म्स वग़ैरह इहो आहे पोइ उन जे थ्रू मूंसां राब्तो थियो त तव्हां अचो असां सां मीटिंग कयो पोइ मां मीटिंग करे आयुमि उते पोइ इहो थियो त उते जॾहिं इहे शयूं असां वियासीं उते उन खां पोइ असां जीअं शइ खे पुॼी नथा सघूं माना असां मीडिया हाउस जो जेको आहे जीअं थींदो आहे प्रोडक्शन हाउस वग़ैरह उन जो प्रोसेस आहे तमामु वॾो जंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ॿियो टियों हे हो मूंखे उन जे लाइ चयनि उहो करायो तव्हां इहो हाणे टाइम थोरो आहे रजिस्ट्रेशन खे टाइम इलाही थो लॻी वञे छा इहा सुठी सलाह न आहे जेकॾहिं तव्हां शॉर्ट फिल्म ठाहियो ऐं ऑडियंस खे पाण अची कयो उन खां पोइ फिनांस न छो जो जेसीं ताईं तव्हां कुझु ॾेखारींदो न तेसीं ताईं फिनांस मुश्किल में लॻो आहे असांजूं कुझु शॉर्ट फिल्मूं ठहियल आहिनि नंढियूं नंढियूं असांजूं ठहियल आहिनि जंहिंखां पोइ ई असां हिन तरफ़ आयासीं नंढियूं नंढियूं आहिनि उनखे एतिरी मोट कोन थी मिले जहिड़ी ॻाल्हि कई थी वञे न अच्छा एॾी मोट कोन थी मिले प्लस में असांखे जेको ख़ासि करे मुंहिंजो जेको आहे मूंखे एज़ाज़ बि खणणो आहे त असां जेको आहे सिंधी सिनेमाउनि जी वापसी जेको मां तव्हांखे ॿुधायां सिंधी फिल्म जी सिनेमा ते वापसी हाणे जॾहिं हिकिड़ी फिल्म असांजी सिंधी जेकॾहिं सिनेमा ते अची असांजी कोशिशि आहे त असां सुठी अहिड़ी ठाहियूं जो असांजी न रुगो सिंध में पर ॿियनि मुल्कनि में बि माना हले खोड़ दोस्त आहिनि मेहर में कमु कनि था आदम खे बेटे तमामु वॾो उन्हनि जो माना कमु रहियो ठीकु आहे उन्हनि जो इलाही कमु उन्हनि वटि फाइनेंस कोन हलिया असांजी टीम असां सां माना मीटिंग्स आहिनि उन्हनि जूं असां सां घणो उन्हनि जो जेको आहे हिन वक़्तु बि असांजी टीम जो हिसो आहिनि उन खां पोइ तव्हां असांजा राणीपुर जा दोस्त आहिनि पल आहिनि बीके बॉइज़ जे नाले सां असांजी हिन वक़्तु उन्हनि उहे असांजी टीम जो हिसो आहिनि छो जो असां गॾियो आहे सॼी सिंध में जेको बि टैलेंट आहे मां उनखे गॾियो आहे राशिद शाह ऐं मोहम्मद अली कुंबर ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल ॿुधाई उन पूरी जेका हिकमत अमली आहे ॾुखाइण जो ज़िक्र कयो एटलीस्ट जेके मुस्तक़बिल जा उन्हनि जा प्रोजेक्ट्स आहिनि ख़ासि तौर ते उनखे फिनांस जो जेको ॾाढो मसइलो आहे गवर्नमेंट त उन्हनि जी मदद कंदी ई कंदी पर मां अव्हांखे हिन चैनल जे तवसर सां रिक्वेस्ट कयां थो फैक्ट नाउ जे प्लेटफॉर्म तां रिक्वेस्ट कयां थो जेके बि वस वारा दोस्त आहिनि
अचो त सिंधी मीडिया सिंधी सिनेमाउनि खे हिकु भेरो ॿीहर रोशनास कजे, हिकु नए अंदाज़ में, हिकु नए वलवले में पंहिंजी ॿोलीअ पंहिंजी धरतीअ जी सुञाण खे दुनिया ताईं वरी पखेड़िजे। उमेदु आहे त तव्हां राशिद शाह ऐं मोहम्मद अली कुंबर साहिब जी जेके इहा कोशिशि आहे, हिकु प्रोजेक्ट आहे, हिन में फिनांस बि कंदो, उन्हनि सां राब्तो बि कंदो। ज़ाहिर आहे तव्हांजे साथ खां सवा दोस्त कामयाबु नथा थी सघनि।